समझ में आई? हाँ, असा जो अकीदो ईमान ही तो अल्लाह वहदहू ला शरीक। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। या सूरत केड़ी आ? इखलास, जेका तौहीद जो इखलास थी सेखारी, अल्लाह की वहदानियत जो इखलास थी सेखारी। तो अल्लाह के कीअं मञिजे? कीअं? हुवल्लाहु अहद, यो अल्लाह अकेलो आ, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़ आ, लम यलिद व लम यूलद, न कंहिंखे ॼणी न कंहिं मां ॼाओ, व लम यकुल लहू कुफुवन अहद, उन जो को कुटुंब कबीलो न आहे, वो अकेलो आ। इहा है असुल तौहीद। इहा छा है? पर इन तौहीद जो इखलास कहिड़ो आहे? उन तौहीद जी कट जेका लाठी वई आहे उहा कीअं? शुरूआत जे लफ़्ज़ खां थी। शुरूआत कहिड़े लफ़्ज़ खां थी? कुल, ए मुंहिंजा महबूब तूं चओ। झूमी वञ सुन्नी, बस इन ॻाल्हि ते झूमी वञ। मानू चवन था असांखे नबी की जरूरत ना है, रिसालत की जरूरत ना है। कराची में मौलवी तकरीर किया, मुझे 30 साल हो गए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ रहा हूँ, मुझे मोहम्मद रसूलुल्लाह कहने की जरूरत नहीं पड़ी। तो के सजी उम्र जरूरत कोन पवंदी, तो मुलाहिद हुजी आ तो के रिसालत की जरूरत जरूर पवे। तुम्हारी तौहीद आहे इब्लीस वारी, शैतान वारी तौहीद। शैतान छा चयो? रब फरमाए इनके मूं खलीफ़ो कयो आहे, इनके सजदो कयो। फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन, सब जो सब मलाइका, नंढा वॾा सब मलाइका सजदे में पइजी विया। पर इब्लीस सजदो न कयो, इब्लीस न कई। इनके कोन मञंदुसि। अरे छो न मञंदुसि? हे कल्ह कारी मिट्टी मों ठाहियो अथई, अॼु वरी तुंहिंजो खलीफ़ो? मां इनके न मञंदुसि। रब फरमाए मुझो खलीफो आ, मुझे के इज्जत बख्शी आने के सजदो करो, मुझो मुर्रा जी मां मुवहिद आया, मां मुवहिद आया दे मुखे तौहीद ते ईमान तोखे मञंदुसि, बाक़ी इनके इन गैरुल्लाह जे के झुको, गैर जे के न झुकंदुसि। रब फरमायो त हे गैरुल्लाह न है, हे खलीफतुल्लाह या। जेको खलीफतुल्लाह हूंदो आहे उहो गैरुल्लाह न हूंदो आहे, जेको गैरुल्लाह हूंदो आहे उहो खलीफतुल्लाह न थी सघंदो आहे। हे मुंहिंजो खलीफ़ो आहे, हिनखे सजदो कर। चईं बस तो हिकिड़े खे सजदो कंदुसि, भाई ॿिए खे न कंदुसि। रब फरमाए थो तूं मुंहिंजो सचो आशिक़ आहीं, हलिया इनाम ॾे, हलिया इनाम ॾे। इनाम कहिड़ो ॾिनईंसि? लानत जो गट ॾिसी ॾिनईं। जे मूं वारे खलीफ़े के न मञी त इहा तो थिए घणी थई। हाँ, सुभाणे पुछजे मेहड़ वारे खां त तूं महबूब जे रिसालत ऐं महबूब जे शान खे नथो मञी ऐं सॼो ॾींहुं तो ऐलान कंदो अथई हिकिड़ो हिकिड़ो अल्लाह, हिकु अल्लाह, हिकु अल्लाह। पर तौहीद वारो इखलास क़ुरान खां पुछ त तौहीद ठाके छॾिबो आहे। हाँ, सूरतुल इखलास अल्लाह की तौहीद की तालीम ते मुश्तमिल पूरी सूरत रब की तौहीद दी सेखारे। पर तौहीद जो आगाज लफ्ज़ कुल, महबूब तूं चा, महबूब तूं चा। इहा ई त रिसालत आहे न, इहा ई त मुकम्मल रिसालत आहे न। त महबूब तूं चा, ॻाल्हि मुंहिंजी आहे पर ज़बान तुंहिंजी हुजे। हे बेख़बर आहिनि, हिन खे मुंहिंजी तौहीद जी ख़बर न आहे। महबूब तूं वञी सेखारी, तूं वञ। कोन सम्झव? हाँ, जेको चए थो त असांखे नबी जी ज़रूरत न आहे त मालूम थियो त इन ख़ुदा खे बि कोन मञियो, इन तौहीद खे बि कोन मञियो। जे तौहीद सम्झणी थई, जे तौहीद सम्झणी थई त हल
50-60 किलोमीटर पगते हलूं लाड़कानी शरीफ में हलत हली सोने पीर मिठे का पुछा कयूं सही तौहीद चाहे रिसालत चाहे हजरत गौसुस समा पीर मिठा सही फरमाए जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रे जेकर चाही जिथे जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां पे लेंदी रे जेकर चाही अद नू मिलना बिना मुहम्मद रब को बोलने ओ महज अपने आप को रोलने हाय हाय वली सगोरे जा लफ्ज तो बुझना केड़ा वतनी लफ्ज है बिना मोहम्मद रब को बोलण महज है अपने आप को रोलण बिना सिबान दे खीर विलोड़न मुफ्त न उम्र विञेंदी रे जेकर चाही अद को मिलना ओ जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रे सच बुधायो मुखे त वली बुजुर्ग अल्लाह वारा केड़ी जमात हां ता जाते जो शियन में वली नजर को नहीं दो हां वहाबिन में वली नजर को नहीं दो अहले हदीसन में वली नजर नहीं दो जे भिटाई तो बस साजो जे कलंदर तो बस साजो जे समन सरकार तो बस साजो जे शाह गोदड़ियो तो बस साजो जे गाजी शाह सोणो तो बस साजो जे शाह गोदड़ियो तो बस साजो जे पीर मिठो तो बस साजो जे सोणो कंबर वारो साईं तो बस साजो जे अल्लाहाबाद वारो साईं तो बस साजो जे मशोइन वारो साईं तो बस साजो हां बकरान वारो साईं तो बस साजो केतरन जा नाला खड़ा जांच करे ॾिस त सब वली असांजा ओ वरी भंग जो कूंडो पीऊं ऐं हीअं रखो खास ते वरी देखे जो हीअं खने वेठे ओ बेटे छा थो करी ते खास दिया खना थो खनी तो पाण खे खुन मूंखे जो थो घटि ते मां बि चवां मुंहिंजी खास ई नथी लहे भंग जा कूंडा पियो असां हक ॻोल्हे लथे असां अहल पेतन जा हुबदार आहियूं छा जोड़े तूं हुबदार आहीं जो हुबदार आहीं त नमाज़ पढ़ न हुबदार आहीं त नमाज़ पढ़ न मुझे मौला अली शेर खुदा जी नमाज़ कदे कज़ा न थी आहे इमाम हसन जी नमाज़ कज़ा न थी आहे इमाम हुसैन जी नमाज़ कदे न रही आहे इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज कौन छड़ी आहे इमाम मोहम्मद बाक़िर नमाज कौन छड़ी आहे सोने जाफर सादिक नमाज कौन छड़ी आहे मूसा काज़िम नमाज कौन छड़ी आहे अली रज़ा अली तंगी हसन अस्करी नमाज कौन छड़ी आहे जान बेटन जो हुबदार आई त नमाज पढ़ो कलंदर असांजो आहे अरे कलंदर जो नालो उस्मान तूं बि पुट ते उस्मान नालो रखो